लारकाणा मां के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर गदा हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ लारकाणो भरिसां नवंदेरो लॻे फुलपुटरा ॻोठ जी रहवासन नारी राबिया मंगने जो घरों निकिरी सेदूदरो वासी नौजवान अकील मंगने जो सां कराची जी अदालत में पसंदि जो परिणो करे छॾियो। परिणो करण बैदि मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िंदगी बचाइण लाइ दरबदरी वारी ज़िंदगी घारींदड़ प्रेमी जोड़े नवंदेरो पहुची तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ लाइ एहतजाज कयो, जिते साफ़ नाॾो दाहूं कंदे नारी राबिया मंगने जो चवणु हो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां घरां निकिरी अकील मंगने जो सां अदालती परिणो कयो आहे। मुंहिंजी भेण ज़ाहिदा ऐं मुंहिंजे सौट शाहिद मंगने जो मुंहिंजे मुड़ुस खां संग जा 2 लख रुपया रोक वठी असांजो कराचीअ जी अदालत में परिणो करायो। हाणे मुंहिंजो सौट मूंखे ऐं मुड़ुस अकील खे काराए इल्ज़ाम ॾेई मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं असांखे शाहिद इनायत मोहरम आरिफ ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे। नारी इल्ज़ाम हणंदे चयो त शाहिद मंगने जो सेदूदरो में हलंदड़ मंगने जा ऐं गोपांग तकरार में गोपांग धुर खां 6 लख रुपया वठी 3 महीना अॻु ॿिनि नौजवाननि इरफान ऐं अमजद मंगने जो खे क़तल करायो। रफ़ीक मंगने जो खे पंहिंजी ज़ाती ज़मीन आहे ऐं हुन कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो नाहे कयो, जॾहिं त शाहिद मंगने जो खे का बि ज़मीन नाहे ऐं हू कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। नौजवान वकील मंगने जो चयो त शाहिद मंगने जो पंहिंजे हथियारबंद साथियुनि सां गॾिजी असांजे घरनि मथां फायरिंग करे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई आहे, जंहिंजो इतला नवंदरो थाने ते बि ॾिनो आहे, पर पुलिस असांजो केस दाख़िल नथी करे ऐं नई जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करे रही आहे। असां पंहिंजूं जानियूं बचाइण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकंदा पिया वठूं। जेकॾहिं असांखे को बि नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल समूरा जवाबदार हूंदा। उन्हनि IG सिंध, DIG लारकाणो, SSP लारकाणो ऐं आला अदलिया खां अपील कई त मामले जो फौरी तौर नोटिस वठी असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम करे जानियूं बचायूं वञनि। मसलो इहो आहे, शाहिद मंगने जो पूरा वीडियो ठाहे थो असांजे घर जे मथां फायरिंग करे, हुन खां बावजूद असां हुनते NC कढाई आहे। नवंदरे थाणे ते NC कढाई आहे, हुन खां बावजूद पूरा वीडियो भरे ऐं हलाया ते फेसबुक ते, जेको आहे उहो सरासर कूड़ आहे। जेको कुझु बि ॻाल्हाए थो शाहिद उहो सभु कूड़ थो ॻाल्हाए। मूंखे रफ़ीक मंगने जे न अगवा कयो आहे, न मूं ते फायरिंग ई कई अथई। मां पंहिंजी रज़ामंदीअ सां शादी कई आहे।